والأرض إلا آتي الرحمن عبدا صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. बुलंद आवाज़ से सल्ले अला सय्यिदिना हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइयों, अल्हम्दुलिल्लाह मालिक करीम जा एहसान जे अल्लाह असांखे मुसलमान बनायो ऐं मदीने वारे साईं जो उम्मती बनायो ऐं नेकी जी राह में निकरण वारो बनायो। अल्लाह ताला वटि सभ खां मक़बूल मारूफ़ ऐं अल्लाह जो महबूब बानो उहो आहे जेको अल्लाह ताला वटि पंहिंजी पानप ऐं आजिज़ी पेश कंदो आहे। मुतकब्बिर गुरूर करण वारो, तकब्बुर करण वारो, वॾाई ऐं हठ करण वारो, पाण भाइण वारो ऐं पंहिंजो पाण खे कुझु सम्झण वारो अल्लाह खे हरगिज़ न वणंदो आहे। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू तकब्बुर थो करे गोया कि वो अल्लाह जी चादर के छिके लाए थो। ये मुझे खुले में चादर पई आहे, वो थी इनके सट ॾेई छिके मूंखे काव लॻंदी कि कोन लॻंदी। चादर मुंहिंजी आहे, मुंहिंजे खुले में पई आहे ऐं मूंखे सुठी बि लॻे थी। सुन्नत आहे, मदीने वाले साईं जी सुन्नत आहे, मुंहिंजे मुर्शिद करीमन जी जमात जी निशानी आहे। पोइ हुनखे छिक ॾेई लाहे कावड़ लॻंदी कि कोन लॻंदी। साईं करीमन फरमायो, जेको तकब्बुर थो करे वो गोया के अल्लाह जी चादर खे छिके लाहे। दोस्तों, अल्लाह असां सभिनी जो ख़ालिक़नहार आहे, पालनहार आहे, सभिनी जो मालिक मावा ऐं मलजा केरा अल्लाह आहे। असांजो महबूद अल्लाह आहे, जियारण वारो अल्लाह आहे, मारण वारो अल्लाह आहे। बल्कि पूरी कायनात जाग शइ हिते आहे, हर शइ अल्लाह जी आहे। मौजूदात, जमादात, नबातात, हर शइ अल्लाह जे पानप में शुमार आहे, अल्लाह जी अब्दियत में शुमार आहे। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो, इन कुल्लु मन फिस समावाति वल अर्द, जेको कुछ आसमान ऐं ज़मीनन में आहे, जेको कुछ ज़मीन में आ, आसमान में आ, इल्ला आतिर रहमान अब्दा, जल्द वे पंहिंजे पालनहार वटि पाना बंजी पेश थियण वारा आहे। जेको कुझु आहे वो मञे थो या नथो मञे, पर हिकिड़ो ॾिहाड़ो ईंदो, क़ुरान मजीद क़यामत जे ॾिहाड़े जो इशारो ॾिनो आहे त इहे सभु मख़लूक़ात, मौजूदात, जमातात, नबातात, हर शइ ज़मीन व आसमान में जा शइ आहे, हिते घणी तकब्बुर करे, वॾाई करे, हठ करे, बेनियाज़ी इख्तियार करे, पर हिकिड़े ॾिहाड़े इहे सभु अल्लाह वटि पाना बणिजी पेश थींदा। मुंहिंजा दोस्तों, अल्लाह वटि अब्दियत पानप जो तमामु वॾो मक़ाम आहे। सभ खां आला अर्फ़ मक़ाम हुनखे मिलंदो आहे जेको अल्लाह वटि पंहिंजी पानप पेश कंदो आहे। सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि? ज़िंदगी मिली आहे अल्लाह ताला जी बंदगी जे लाइ, अल्लाह जी इबादत जे लाइ, अल्लाह वटि आजिज़ी इंकिसारी पेश करण जे लाइ। कुरान तो फरमाए, न तव्हां जबलनि जेॾा वॾा थी सघंदव,
न तव्हां आसमान जी बुलंदी खे पहुची सघंदव छो त तकबुर कयो आजिज़ी इख्तियार कयो पानत वारी ज़िंदगी अब्दियत वारी ज़िंदगी गुज़ारियो त अल्लाह तव्हांजे मथां पंहिंजी रहमत नाज़िल फरमाए। फारसी जो शेर आहे त ज़िंदगी आमद बराए बंदगी, ज़िंदगी आमद बराए बंदगी, ज़िंदगी बे बंदगी शर्मिंदगी। ज़िंदगी मिली आहे बंदगी जे लाइ, अल्लाह जी पानत जे लाइ, अल्लाह जी अब्दियत जे लाइ। पर जंहिं ज़िंदगी में बंदगी न आहे उहा ज़िंदगी शर्मिंदगी आहे, शर्मसारी आहे, बेजा ज़िंदगी आहे, उहा अजाई ज़िंदगी आहे। हुज़ूर सैयदना गौसुल आज़म महबूब सुबहानी तंदील नूरानी शहबाज लामकानी मुर्शिदी व सैयदी सैयदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी सब चो रज़ी अल्लाह ताला पीराने पीर महबूब सुबहानी फरमायो अल्लाह रब्बुल इज़्ज़त ना सब खां वेठड़ो रस्तो अल्लाह वटि पहुचण जो सब खां आसान सोलो वेठड़ो रस्तो अल्लाह ताला जी बंदगी जे कानून खे लाज़िम करे वठण आहे। चओ सुभान अल्लाह। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो जिन मींहं जे मौसम में पंधु कयो त मुश्किल जे आसमाने ते अल्लाह तव्हांजो कदम कदम क़बूल फरमाए। वसंदे मींहं में साले जी संगत में आया आहियो ज़रूर अल्लाह तव्हांजे मथां रहमत ज़ाहिरी रहमत जो पुड़ियूं वसन जी पियूं अल्हम्दुलिल्लाह, बातिनी रहमत जूं पुड़ियूं वसन जी पियूं। मुर्शिदन करीमन जी नज़र करम होंदी आहे। अर्ज़ में कयूं त मुंहिंजे मुर्शिद गौसुल आज़म फरमायो अल्लाह ताला वटि अल्लाह ॾांहुं सब खां वेठड़ो रस्तो बंदगी जे कानून खे लाज़िम करे वठण आहे, बंदगी इख्तियार करण आहे ऐं शरीयत खे मज़बूती सां पकड़ण आहे। जेको माण्हू शरीयत ते हले ऐं बंदगी इख्तियार करे उहो जल्दी अल्लाह जी बारगाह में पहुची वेंदो, अल्लाह जो मुक़र्रब बणिजी वेंदो, अल्लाह जो दोस्त बणिजी वेंदो, अल्लाह जो वली बणिजी वेंदो, अल्लाह ताला जी संगत में रब जी महियत में पहुची वेंदो। जेको शरीयत जी पाबंदी करे ऐं बंदगी इख्तियार करे, आजिज़ी इख्तियार करे, अब्दियत इख्तियार करे। समझ में ॻाल्हि आई हले कोन आई? हक़ीक़त बि आहे त जेको माण्हू शरीयत ऐं बंदगी खे इख्तियार करे सो ज़िंदगी जो लुत्फ़ हासिल कंदो। जेकॾहिं बंदगी न आहे, अब्दियत न आहे, अल्लाह ताला ॾे रुजू न आहे, अल्लाह जी मानत न आहे, ज़िंदगी मुश्किल आहे, ज़िंदगी तंग आहे, बेज़ारी आहे, उनखे हयाती जे फ़वाइद समरात जो को हुसूल नज़र न ईंदो आहे, उनखे पंहिंजे अंजाम में बुराई नज़र ईंदी आहे, उनखे पंहिंजी ज़िंदगी में चङाई नज़र न ईंदी आहे। ऐं साईं मुंहिंजा थोरी घणी मुश्किलात ते उनखे बेज़ारी महसूस थींदी आहे, हयाती मां बेज़ार थी वेंदो आहे। पर जेको माण्हू अब्दियत इख्तियार करे, अल्लाह जी पानप इख्तियार करे, अल्लाह जी मोहब्बत इख्तियार करे, इहो बंदगी रखण वारो पानो ज़िंदगी जी फरहत ऐं सुकून हासिल कंदो आहे। उनखे अयाम रातियूं ॾिहाड़ा फरहत वारा महसूस थींदा आहिनि, उनखे ज़िंदगी सुकून वारी महसूस थींदी आहे जेको अल्लाह जी बंदगी इख्तियार कंदो। समझो दाले को था समझो। ॾिसो न हिकिड़ो माण्हू अल्लाह खे छॾे ॾींदो, भली दौलत कमाए, पैसो कमाए, माल कमाए, उन वटि हाई लेवल जी का इनकम हुजे, पर अल्लाह सां तअल्लुक़ न आहे, अब्दियत वारो उनजो तअल्लुक़ अल्लाह सां जुड़ियल न आहे, तो उनखे माल फ़ाइदो न ॾींदो, औलाद फ़ाइदो न ॾींदो, ज़र जायदाद मिल्कियत फ़ाइदो न ॾींदी, उनखे नफ़ो न पहुचंदो। पर सखणे हथे आहे, ख़ाली हथे वेठो आहे, उन वटि का शइ न आहे, पर उन वटि अल्लाह ताला जी बंदगी जी दौलत मौजूद आहे। सुजाग वेठा आहियो ले छा रब जी बंदगी जी दौलत उन वटि आहे, अल्लाह ताला जे पानप जी उन वटि दौलत आहे। इहो बंदगी वारो बानो तख़्त ते वेठल बादशाह खां वधीक सुकून वारो। चओ सुभान अल्लाह।
हज़रत इमाम याफ़ई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब रौदतुर रयाहीन में हिकायत आंदी आहे त हज़रत सैयदना बिशर अल हाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे, अमीर हूंदो हुयो, अमीर कबीर, दौलतमंद पैसे वारो इंसान हुयो, माल दौलत पैसो टोकर तमामु घणो हुयसि। बाना बानियूं हुनजे दर ते ख़िदमत में मौजूद हूंदा हुया। हिकिड़े ॾियारे यारनि दोस्तनि सां राति जे वक़्त में कचहरी में वेठो हुयो। यारी दोस्ती में महफ़िल हले पई, कचहरी हले पई ऐं महफ़िल में खाधा ताम नाच गाना हर शइ हले पई। अचानक दरवाज़े ते को साइल आयो, सवाल कई आहे को जेको फ़क़ीर जो सवाल पूरो करे बुखारो आहियां, मूंखे मानी खाराए। हज़रत बिशर हाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो तो वञ ख़ैरात खणी वञ। कनीज़ पंहिंजी बानी खे चई ख़ैरात ॾेई अच फ़क़ीर खे। कनीज़ वई, बानी वई, ख़ैरात खणी ऐं फ़क़ीर खे साइल खे ॾिनई। कुछ देर गुज़री वरी वापसि मोटी आयो। कनीज़ खां बिशर पुछा कई त तूं हेतिरी देर लॻाई ख़ैरात ॾियणी हुई, हुन सां कहिड़ी कचहरी पई करी? चई त जो फ़क़ीर अजीब हुयो, मूंखां ख़ैरात वठण आयो पर मूंखां पुछा कई, चई तुंहिंजो मालिक छा कंदो आहे? चई अमीर आहे, पैसे वारो आहे, दौलतमंद आहे, यारनि दोस्तनि सां गॾु वेठो आहे, कचहरी थो करे पियो। चई तुंहिंजो मालिक आज़ाद आहे या बानो आहे? उन फ़क़ीर मूंखां पुछा कयो, बानी चयो त मुंहिंजे मालिक जे लाइ पुछा कई अथई त तुंहिंजो मालिक आज़ाद आहे या बानो आहे? त मूं जवाबु ॾिनोमांसि त मुंहिंजो मालिक आज़ाद आहे, बानो न आहे, ग़ुलाम न आहे, आज़ाद आहे। फ़क़ीर थधो साह भरे चयो हाव मां, तुंहिंजो मालिक आज़ाद आहे। जे बानो हुजे हा त बंदगी में मसरूफ़ हुजे हा, यारनि सां मसरूफ़ न हुजे हा। जे बानो हुजे हा त बंदगी में बानक में मसरूफ़ हुजे हा ऐं उहो यारनि सां मसरूफ़ न हुजे हा। बसि इहे लफ़्ज़ को उन फ़क़ीर जा फैज़ वारा हुया। हज़रत बिशर अल हाफ़ी जी दाह निकिरी वई। यारनि खे छॾियईं, घर खे छॾियईं, मिल्कियत खे छॾियईं, पहिरें उघाड़े निकिरी पियो उन फ़क़ीर जे पोयां। ॾाढो तलाश कई, फ़क़ीर त नज़र कोन आयो। वापसि मोटी अचे घर वारनि खे, बचनि वारनि खे, उन यारनि दोस्तनि खे चई तव्हांखे इजाज़त आहे, मूं मिल्कियत छॾी हाणे पंहिंजे यार जो दर वसाए वियो। फ़क़ीर इख्तियार कई। हेॾो अमीर कबीर दौलतमंद माण्हू फ़क़ीरी जो इख्तियार कई त पेरनि में जुती बि कोन पातई। जुती पाइण छॾे ॾिनई, जुती बि न पातई। पहिरें उघाड़े हलंदो हुयो बाज़ार में, शहर में, पहिरें उघाड़े हलंदो। नालो ई हाफ़ी पइजी वियुसि, बिशर हाफ़ी। हाफ़ी माना पहिरें उघाड़े वारो। जे गली मां वेंदो हुयो, गुज़रंदो हुयो, उन गली में जानवर गंदगी न कंदा हुया। ऊंट घोड़ो, अॻ में घोड़ा हलंदा हुया, जानवर हलंदा हुया, कुतो बिलो मर्ज़ी वारा आहिनि, पंहिंजी जॻह ते गंदगी कंदा, उन्हनि खे केरु चवण वारो न हूंदो आहे। पर जंहिं रस्ते तां हज़रत बिशर अल हाफ़ी गुज़रंदो हुयो, उन रस्ते ते जानवर गंदगी कोन कंदा हुया। छो जो फ़क़ीर अचे पियो, अल्लाह वारो अचे पियो, अल्लाह जो बानो अचे पियो, त हुनजे पेरनि में गंदगी न पवे, हुनजा पेर पाक रहण वारा। हिकिड़े ॾींहुं हज़रत बिशर अल हाफ़ी जे रस्ते ते हिकिड़े जानवर खे, घोड़े खे लिड लाहींदे के ॾिठो। चई अल्लाह, बिशर अल हाफ़ी गुज़ारे वियो। माण्हू जो तोखे कीअं ख़बर पई? चई बिशर जे रस्ते ते घोड़े लिड लाथी आहे, गंदगी कई आहे, मां पायां थो त बिशर कोन बचियो आहे, वफ़ात करे वियो। आस्थाने ते जो विया त ख़बर पई अॼु राति हज़रत बिशर अल हाफ़ी गुज़ारे वियो। सम्झो था हाले कोन सम्झो? जॾहिं बानक इख्तियार कई त अल्लाह जानवरनि जे दिलनि में बि सुञाण पैदा करे छॾी। इज़त उनखे मिली, अल्लाह वटि मक़बूलियत उनखे मिली, जेको अल्लाह वटि बंदगी ऐं आजिज़ी पेश कंदो आहे। चओ सुभान अल्लाह। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो त समय सुहागणियूं सभिनी गिठिया पर मिलियो उन्हनि यार हेठां हलन जे।
सुहागणियों सपनी गिची हस बसन कारण प्रिय ले वडा कयूं वस पर ढोल तनी जे गस हेठायूं हलन जे यारो ढोल तनी जे गस हेठायूं हलन जे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि अब्दियत पेश कंदो है गुरूर करण वारो तकब्बुर करण वारो पंहिंजी फ़कीरी ते पाण भाइण वारो मूं ॾाढ़ी रखी आहे मां दिलबर साईं जो मुरीद थियो आहियां फ़कीर थियो आहियां मां 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो आहियां तहज्जुद पढ़ंदो आहियां पंहिंजी इबादत ते नाज़ करे तबलीग ते नाज़ करे फ़कीरी ते नाज़ करे इहो अल्लाह खे हर किस कोन वणंदो आहे अल्लाह के उहो बानो वणंदो आहे जेको चवे मूं कुझु कोन कयो हज़ार ख़िदमतूं हुजनि वरी चवे मूं कुझु कोन कयो मुंहिंजा क़िबला आलम मिठड़ा मुर्शिद दिलबर साईं अल्लाह उन्हनि खे ख़िज़री हयाती अता फ़रमाए दीन जे लाइ जेका हिन ज़माने में कोशिश मुंहिंजे पीर कई आहे इन जो सिंध में मिसाल मिलणु मुश्किल आहे इश्क ही मुश्क कपड़े में लिखंदो ना है ना मुश्क जी खुशबू तवा 100 कपड़न में लिखायो तरे खुशबू ज़ाहिर थी पवंदी मुश्क पांजी खुशबू पाण बुधाइंदो आ मुझे मुर्शिद जी खिदमत जे ला कंहिंजे तारीफ़ करण जी या जाई वाखाण करण जी ज़रूरत ना है तवा सभनी जे साम्हूं आहे इहा मुझे पीर जी तारीफ़ आ जो तवा सुहारी सां दाढ़ी पटके सां मस्जिद में वेठा केड़ी तारीफ़ कया आजा हर महीने की महफिल तवा थे थी हेते थे थी तवा अचो था दीन सिखो था इहा हिक करामत आहे माण्हुनि खे गॾु करे हिन मींहं में वसंदे मींहं में जमो करण का सोली ॻाल्हि आहे छा माण्हू पाण नौकरी वारो हुजे मुश्किल आहे तॾहिं मींहं में कोन वेंदो सर्दी गर्मी जे करे पुॼी वेंदो आहे कड़ाके जी सर्दी पवंदी आहे हथ जी गर्मी पवंदी आहे हे मींहं पिया था वसनि फ़कीर वरी हिन महफ़िल में शिरकत का त शइ आहे जेका तव्हांखे जमो करे का त शइ आहे जेका तव्हांखे हिते गॾु करे थी सुभान अल्लाह पर हमेशह असां मां इश्क़ क़िबला आलम जी तारीफ़ कंदो आहियां पोइ असां हिननि बयान फरमाईंदा आहिनि त दरवेश हे जेका हिननि फ़कीर तारीफ़ की मां हिन जे लाइक़ न आहे सदा इहे लफ़्ज़ चवंदा आहिनि तव्हांखे ख़बर आहे तव्हां फरमाईंदा इहा मुंहिंजी तारीफ़ न आहे इहा मुंहिंजे मुर्शिद जी तारीफ़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह और सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह वटि उहो बानो मक़बूल आहे जेको ईअं चवे त लतीफ़ साईं फरमायो चओ सुभान अल्लाह फरमायो तो अवगुण करे अपार तो दर आयस दासड़ा जिया तो रुसण संधियों रूह में तिया मुंह भेड़ी ना साईं लग सतार मेट मदायूं जो अल्लाह ताला के मलाइकन जे लाभ अब्दियत जो लक़ब फरमायो पंहिंजे फ़रिश्तन के बल्ला पंहिंजो बानो सजो पंहिंजे नबीअनि के बल्ला बानो सजो
ऐं पंहिंजे मखलूक खां मुतालबो कई त मूं वटि अचो त आजिज़ी ऐं अब्दियत खणी पोइ वेंदा कयो। अल्लाह फरमायो क़ालू तख़ज़र रहमान वलदन सुब्हानहु बल इबादुन मुकरमून। सुभान अल्लाह चयो त रहमान पंहिंजो औलाद बनायो ईसा भेणो ॾिनो नबी साईं खे चयनि त अल्लाह पंहिंजो औलाद बनायो आहे मलाइक अल्लाह जो माज़ अल्लाह अलियाज़ु बिल्लाह नियाणियूं आहिनि ईसा अक़ीदो पेश कयो यहूदियुनि अक़ीदो पेश कयो अल्लाह जे लाइ पुट ठाहियूं अल्लाह जे लाइ नियाणियूं पैदा कयनि माज़ अल्लाह अल्लाह जे लाइ घर वारी ठाहियूं पर अल्लाह जे क़ुरान फरमायो त मलाइक अल्लाह जो औलाद न आहिनि बल इबादुम मुकरमून। इज्जत वारा पाना गालायो इज्जत वारा पाना है। अल्लाह ताला जॾहिं नबियनि जो ज़िक्र फरमायो आहे नबियनि जे लाइ अल्लाह अब्दियत जी ॻाल्हि फरमाई आहे। रब फरमायो हज़रत सैयदना इब्राहिम सैयदना इसहाक़ अलैहिस्सलाम सैयदना याक़ूब अलैहिस्सलाम ॾाढे पुट पोटे सभिनी जो ज़िक्र गॾु कंदे रब फरमायो वज़कुर इबादना इब्राहिम व इसहाक व याकूब उलिल ऐदी वल अबसार। ए मुंहिंजा महबूब असांजे पाननि इब्राहिम ऐं इसहाक ऐं याकूब जी ॻाल्हि कर जेके वॾी क़ुवत ऐं नज़र वारा हुया बिसारत वारा हुया शान बयान करे जो नबियन जी कुवत बिसारत उन जी शौकत इज्जत जो बयान करे जो पर रब तो फरमाए इबादना गरीब हूं अल्लाह जा पाना हजरत सैयदना दाऊद अलैहिस्सलाम जो अल्लाह ताला जिक्र कयो इस्बिर अला मा यक़ूलून वज़कुर अब्दना दाऊद ज़ल ऐद इन्नहु अव्वाब। सब्र कर इन ते जेको वे चवनि था मेहणा ॾिननि ताना ॾिननि मके जे काफ़िरनि साईं करीमनि खे घटि वधि ॻाल्हायो अल्लाह दिलि चाहे पियो ॾे अल्लाह दिलासो पियो ॾे मदीने वारे साईं खे इस्बिर अला मा यक़ूलून ओ मुंहिंजा महबूब ओ जेको काफ़िर घटि वधि ॻाल्हाइनि था बुरो चवनि था नाजाइज़ चवनि था इन ते सब्र कर ऐं यादि कर अब्दना दाऊद असांजे पाने दाऊद अलैहिस्सलाम खे बेशक वो वॾी क़ुवत वारो ऐं अल्लाह ॾे रुजू करण वारो हुयो। अल्लाह उन जी आदतूं बयान कयूं उन जी इज्जत बयान कई उन जी ख़सलत बयान कई पर रब फरमायो त दाऊद मुंहिंजो बानू आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी लाइ अल्लाह ताला अब्दियत बयान कंदे फरमायो वहबना ले दाऊद सुलेमान निअमल अब्दु इन्नहु सुभान अल्लाह ऐसा दाऊद के सुलेमान अलैहिस्सलाम जड़ो पुट बख्शे ॾिनोसी अल्लाह पानी सारा तो करे त असां इज्जत वारो बच्चो ॾिनोसी मामूली पुट न हुयो दाऊद पाण त शान वारो पर पुट सुलेमान अलैहिस्सलाम जड़ो ॾिनोसी नबी हुयो बादशाह हुयो इज्जत वारो हुयो पर निअमल अब्दु ऐं वो अल्लाह जो भलो बानो हुयो हज़रत सैयदना अय्यूब अलैहिस्सलाम जो ज़िक्र कंदे रब फरमायो इन्ना वजदनाहु साबिरा निअमल अब्दु इन्नहु अव्वाब। सुभान अल्लाह असां
बेशक असा उनके सब्र वारो लदो हजरत अय्यूब अलैहिस्सलाम के आजमाइश आई खायो सब्र कई असा उनके सब्र करण वारो लदो सी नेमल लब्दो हाय अल्लाह के दो न साबिर भलो बनो अय्यूब के दो न भलो बनो सुभान अल्लाह कुरान समझ में अचे तो उन्हनि जो अल्लाह दे रुजू करण नबियन जो अल्लाह दे मोट करण मुश्किलातुन में दुखन में दुदन में या फरावानी में नेमतुन में सही मुजा माल में या गरीबी में हर हाल में अल्लाह दे रुजू करण में जडे अल्लाह वट रुजू थिया राजे थिया त अल्लाह तारीफ करे वाह वाह मुजा बाना चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सबरी नबी अल्लाह पनो सजो पर तुझो मुझो दिल भर नबी मुझे नबी जड़ो तो को आहे को न मुझे महबूब जो मट मिसल को तुझा में न मिलंदो मुझे महबूब मुस्तफा करीम जड़ो न के मां ॾियो न ॾणी दी न आयो न ईंदो न मदीने वाले साईं जड़ो को पैदा थियो न पैदा थींदो एक नजर करे आशिक सिर कुर्बान करण जे एड़ो अजीम एड़ो शानदार एड़ो अजमतुन वारो नबी जो दिल जवे त खिलंदे खिलंदे यार जे नाले ते सिर कुर्बान चओ सुभान अल्लाह मुझे मुर्शिद मातली वाले दिल पर चओ सुभान अल्लाह दा कुरान मन धन महबूब फिदा तुझी सिक मुझो सरमायो रोगी साले आबाद वाला ना हिकमान मगर मखलूक मथा हिकमान मगर मखलूक मथा तुझी रहमत सब दे सायो फलकन खा वठी फर्शन ताई मखलूक थी गोले रब जी रज़ा मखलूक थी गोले रब जी रज़ा रब पाण रज़ा तुझी तलबे रब पाण रज़ा तुझी तलबे रब पाण तुझी तलबे तुझो मालिक मान वधायो ओ सो कोन खुटो सो कोन डठो ओ जजा हथड़ा हबीब जी दामन में जजा हथड़ा हबीब जी दामन में जजा ओ थर बुथन पर को न मुझे ओ थर बुथन पर को न मुझे जो चिराग पिरी चमकायो ये साले आवाज मुझे दिल पर नबी जो चमकाए चिराग ओ थर बुथन पर को न मुझे ओ थर बुथन पर को न मुझे जो चिराग पिरी चमकायो अदा करे जड़ी दिल पर साईं पांच दात ने लादा फरमाए मुंह में इल्म अमल नेकी बना गिफलत में उम्र आ गुजरी वई गिफलत में उम्र आ गुजरी वई कर दिल पर साईं दे करम प्री
सारी जमायत ते करम पिरी करो सा फकीरन ते करम पिरी तोखे दिल जो हाल बुधायो एक मान मगर मखलूक मथा एक मोहब्बत सा पढ़ो एक मान तुझी रहमत सफते सायो आजो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल दिल सा सदा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या मोहब्बत सा जो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह सुभान अल्लाह और घोरो ने पंहिंजे दिल पर नबी था मां कुर्बान वञा मदीने वारे साईं जे शान ऐं अज़मत तां महबूब जी इज्जत सां पंहिंजा बच्चा वार कुर्बान कया सुभान अल्लाह पूरी दुनिया में बेमिसल नबी बेमिसाल नबी इंसानियत में नूरानियत में रूहानियत में मखलूक में जमीन ते आसमानन में अर्शन ते जिते वन मखलूक में मदीने वाले साईं जो मट मिसल को आहे जेको नबी के पान जड़ो चवे सो मुनकिरा मोबुआ फासिका फाजिरा बदकारा पुठ ते पेला इज्जत न लहंदो जेको नबी के पान जड़ो चवे मुझे महबूब जड़ो त को मिसल मिसाल आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह कितनी तारीफ है सुभान अल्लाह मौजू मुझो यो ना है न त मां महबूब जी सलाम हलो में त सजी रात गुजरी सुभान अल्लाह अर्शन ते विया मेराज वारी रात सुभान अल्लाह एड़ो मकाम कंहिंखे न मिलियो जो धूबदू रूबरू अर्शन ते वेही अल्लाह सां गुफ़्तगू सुभान अल्लाह न सिर्फ गुफ़्तगू करे पर हिनन अखियुनि सां पंहिंजे रब जो दीदार करे सुभान अल्लाह साले आबाद में अचण वारो का ॻाल्हि समझो था सुभान अल्लाह मूसा अलैहिस्सलाम ने पूछा के वी रब डिठो अथई डिठो ना है इब्राहिम अलैहिस्सलाम ने पूछा के वी रब डिठो अथई नबूवत जो दावा कई अथई मां नबी आया डिठो ना है मूसा कलीमुल्लाह बुद्धो अथम डिठो कोन अथम ईसा अलैहिस्सलाम डिठो कोन अथम अल्लाह जी कुदरत के मञा थो अल्लाह जो नबी आया डिठो ना है मदीने वाले साईं का पूछा के साईं फरमायो महसूस कयो अथम डिठो अथम सुभान अल्लाह उन अखियुनि तां कुर्बान वञा उन सोहणियुनि सुरमेदार अखियुनि तां घोर वञा जेके दूबदू रूबरू पंहिंजे रब जो दीदार करे अर्श मौला ते पहुता रब करीम फरमायो महबूब जॾहिं दोस्त वटि वेंदो आहे त को तोहफ़ो खणी ईंदो आहे को हिबो खणी ईंदो आहे तूं पंहिंजे रब वटि कहिड़ो तोहफ़ो खणी आयो आहीं अर्ज़ कई मुंहिंजा मौला मां मोहम्मद करीम तो अल्लाह वटि अहिड़ो तोहफ़ो खणी आयो आहियां जेको तुंहिंजे खज़ाननि में ई कोन्हे तो वटि उन्हनि में उहा शइ तो वटि आहे ई कोन जेका मां मोहम्मद करीम खणी आयो आहियां अल्लाह फरमाए हबीब मूं वटि त हर शइ आहे हर शइ जो मालिक मां अल्लाह आहियां ख़ालिक मां अल्लाह आहियां कहिड़ी शइ मूं वटि न आहे हबीब अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मां पानप खणी आयो आहियां मां अब्दियत खणी आयो सुभान अल्लाह पंहिंजे हबीब जे नाले रब फरमाए सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैला पाक वज़ात करीम वज़ात इज़्ज़त वारी वज़ात जे रात जे थोर
पंजे पाने के सैर करायो ए सैर कराने जी गाल हुई पर जड़े दना फकत अल्लाह जे मुकाम ते पहुंचा अल्लाह जी कुर्बत में आया रब जी विचो चा एदो विचो चा जो बिन भाकुरन का वधीक करीब थी गया गुफ्तगू थी अल्लाह फरमायो वही गई जेको बानो हुयो अर्शन ते आयो आहे सुभान अल्लाह जेको पैगाम ॾिनई